जान हिसाब सोहना आऊं तडो ही आहियां हो तक जान हिसाब आऊं तडो ही आहियां मेरे मुझे मन में सोहना नाहे को सवाब जानिब कहिड़ो जवाब दीदुस हर हिकु हजो मुअज़्ज़ज़ सामीन किराम अज जो ही जश्न ईद मिलादुन नबी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पुरवकार तकरीब जश्न जो समा गोठ कादू खान जोखियो जे अंदर मोहतरम असांजे बचपन जे नंढड़े लाकू जे प्यारे दोस्त मोहतरम अख्तर हुसैन जोखियो उन जो वालिद मोहतरम सेठ सूफन खान जोखियो उन जा पुट उन जा भाइटिया हाजी सूफन खान जा यानी अख्तर हुसैन जा भाइर उन जा सौट तव्हां खे ख़बर आहे सभिनी गॾिजी करे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जे हीअ जश्न जी महफ़िल सजाई आहे जंहिंमें अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां गुनाहगारनि खे तौफ़ीक़ बख्शिया जो अल्लाह ताला तव्हां असांखे इन में शिरकत नसीब फरमाई आहे शुक्राने जे तौर चओ आमीन। काफ़ी सालन खां एक ॿिए सां अचूं पिया मिलूं पिया पर साल खां पोइ था मिलूं इन करे वरी थोड़ा 2-3 मिंट लॻनि था हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण में। दोस्तो मुंहिंजे बेनियाज़ रब जा लखे एहसान जंहिं अल्लाह जी ज़ात तव्हां ऐं असांखे पंहिंजे प्यारे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनायो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा जेतिरा भी एहसान गायूं जेतिरा भी थोरा गायूं उहे थोरा ऐं एहसान तूं असां सॼी ज़िंदगी इबादतूं ऐं शुक्राना अदा करे भी नथा अदा करे सघूं जेको अल्लाह तो असांखे महबूब करीम जे उम्मती हुजण जो एज़ाज़ बख्शियो आहे। सच इहो आहे अज कुछ ॻाल्हियूं थोड़ियूं आस्ते आस्ते कयूं त जीअं थोड़ो रुगी जान गरम थिए पोइ तूं कंदासीं इंशाअल्लाह ताला। अजीज दोस्तो छो त अज जो प्रोग्राम है परवेज इको साउंड वारा माशाअल्लाह बुहारन में भी लाइव हलायो हो हाने भी लाइव पिया हलाइन अल्हम्दुलिल्लाह दौरे जदीदा मजद प्रोग्राम अकरो में कयम इते पहुतुस त हाजी सूफन जो पुट पे जैसे फलानी नात पे पढ़ियो मुझो पढ़ी सी बे सुभान अल्लाह। खुदा जी कुदरत को जमानो हुयो जो मानू चवंदा हा त वलियन के केड़ी खबर उन्हन के त दीवार जे परियों खबर नथी पवे। अज दौरे जदीद जे साइंस दुनिया के मजबूर कयो आ त तव्हां हिते वेही करे पूरी दुनिया के दिसी सको था। ए दुनिया जे साइंस जो कमाल आ खुदा मुझे मुस्तफा करीम जे कुर्ब जो कमाल छा हो। फर्क एतिरो आ जन साइंस जे सिस्टम के फॉलो कयो उहे साइंस जे बुनियाद ते दुनिया सां गॾिजी विया जन मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ऐं मोहब्बत जे सिस्टम के फॉलो कयो। साइंस वारा रुगी फर्श जूं ख़बरूं पिया ॾियनि उहे यार अर्श जूं ख़बरूं पिया ॾियनि। बस फर्क इहो आहे मुंहिंजा दोस्त अजीज बेनियाज रब जा करोड़े करम हन जे अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे ज़िंदगीअ में ही अज़ीम बरकत वारियूं महफ़िलूं नसीब फरमायूं। छा इहो सच नाहे छा इहो सच नाहे त कायनात जे अंदर अल्लाह जी ज़ात अगर को सुहिणो बनायो आ तो हो अम्मा आमिना जो लाल आ। कायनात जे अंदर
इए न तरकी मुसलमानन में रूए जमीन ते जॾहिं खां अल्लाह ताला तख्लीक इंसानियत पैदा फरमाई, उन तख्लीक इंसानियत खां वठी करे क़यामत ताईं जेतिरा भी अल्लाह ताला कायनात में इंसान पैदा फरमाइंदो, उन तमाम इंसानन में अगर इंसानी सूरत में अल्लाह जे ज़ात के सुहिणो उत्तम ई आला कयो आहे त हो केर आहे जो महबूब मदीने जो साईं। जै महबूब खे न अल्लाह जे ज़ात सजी कायनात में उत्तमो आला हसीनो जमील बनायो आहे। ॿुधाए त उन सुहिणे महबूब खे अल्लाह ताला पंहिंजो महबूब बनायो आहे या न बनायो आहे? थोड़ो ॻाल्हि अल्लाह ताला अगर तोखां सवाल पुछजे त कायनात में खुदा जो महबूब केरा त जवाब कहिड़ो ॾींदासीं? ॻाल्हायो, थोड़ो ॻाल्हायो, इएं न कयो। हे लाइव ॿुधजे पई, असांजे इलाइके जा माण्हू बि ॾिसंदा, कोई चवंदा त यार असां त हिते कीअं दीवाना आहियूं, हे कराची ॻोठ कादू जोखे जा माण्हू एतिरा ख़ामोश छो हल? ख़ामोश न थी, ॻाल्हाए, कुझु ॻाल्हाए। अगर तोखां सवाल कजे त कायनात जे अंदर सभ खां वधीक सुहिणो केर आहे त छा चवंदे? मदीने जो साईं। पोइ जे तोखां सवाल पुछजे त अल्लाह जो महबूब इन रूए ज़मीन ते अगर को आहे त हो केर आहे? जवाब छा ॾींदे? ॻाल्हि केर जवाब ॾींदे? जॾहिं जवाब ॾींदे त कायनात जे अंदर अगर अल्लाह जो को महबूब आहे त ओहो महबूब रहमत लिल आलमीन। त हाणे टियों सवाल तोखां कयां त अल्लाह जी ज़ात जंहिं महबूब खे पंहिंजो महबूब बनायो आहे तो भी दुनिया में महबूब बनायो होंदो, कहीं पंहिंजे मुर्शिद जे सूरत में बनायो होंदो, कहीं पंहिंजे अम्मा के महबूब बनायो होंदो, कहीं पंहिंजे अब्बे के महबूब बनायो होंदो। पाक रिश्तन जी ॻाल्हि कयां छो त पाक महफिल आहे। पोइ मूंखे जवाब ॾे, जॾहिं आशिक पंहिंजे महबूब खे तोहफ़ो ॾींदो आहे, ॿुधाए त सभ खां सुहिणो ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे? जेको भी आशिक पंहिंजे महबूब खे तोहफ़ो ॾींदो आहे, सभिनी खां सुहिणो ॾींदो आहे। त पोइ जवाब ॾे, मदीने जो घोट अल्लाह जो महबूब आहे। ॿुधाए ख़ुदा जेको महबूब खे तोहफ़ो ॾिनो हूंदो, ॿुधा सुहिणो हूंदो या घटि हूंदो? सुहिणो हूंदो, सुहिणो हूंदो। पोइ पंहिंजे पाण ॾे निहार, मां पाण ॾे निहारियां, तू पाण ॾे निहार, निहारे पोइ फ़ैसिलो कर त मुंहिंजे बेनियाज़ रब, मुंहिंजे बेनियाज़ रब जेका उम्मत पंहिंजे महबूब खे ॾिनी आहे उहा तूं असां या के ॿिया आहिनि? जवाब ॾे, जवाब ॾे। उम्मती अल्लाह जेके महबूब खे ॾिना उहे तूं असां या के ॿिया? शर्म खां कंध झुकी वियो, शर्म खां यकीनन कंध झुकी वियो त महबूब रहमत लिल आलमीन, ॾियण वारो ख़ुदा रब्बुल आलमीन। असां गुनहगारनि खे अल्लाह एतिरो अज़ीम बनायो जो महबूब करीम खे उम्मत तोहफ़े में जेका अल्लाह ॾिनी असां उन्हनि में शामिल आहियूं। हिकिड़े पासे उन नेमत ॾे निहारे, ॿिए पासे पंहिंजे गिरेबान में झाती था पायूं त शर्म खां कंध झुकी थो वञे। इहे आहे या न? जवाब ॾे। ओ मुस्लमान, जेकॾहिं तो असां इन नेमत जो क़दर नथा कयूं, हिकिड़े मिंट जे लाइ जवाब ॾे। हिन कायनात जे अंदर, हिन कायनात जे अंदर सभ खां आख़िर में अचण वारी उम्मत कंहिंजी आहे? चो मदीने वारे मीर जी आहे। उहे केर आहिनि? चो तूं ऐं असां। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, दुनिया जो दस्तूर आहे, दुनिया जो दस्तूर आहे, जेको पहिरीं ईंदो आहे उहो पहिरीं बीहंदो आहे, पहिरीं ॻाल्हाईंदो आहे, पहिरीं वठंदो आहे। पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, 1,24,000 अंबिया जी उम्मत हूंदी, आख़िरी उम्मत मुंहिंजे मुस्तफ़ा जी बि हूंदी। मगर अल्लाह ऐलान कंदो त मां अल्लाह दुनिया में निज़ाम बनायो, जेको पहिरीं आयो उन पहिरीं वरितो। मगर अल्लाह
फरमाइंदो अजो क़यामत जे दिहाड़े बाकी सब निजाम मां अल्लाह जो दाइम ही कायम मगर पांजे महबूब सां अज भी मां रब लेखो को नथो कयां मुझा मौला किए न तो लेखो करी अल्लाह फरमाइंदो मुझे महबूब जी उम्मत आई सभिनी खां पछाड़ीअ में आ पर मां अल्लाह उन जो हिसाब किताब सभिनी खां पहिरीं करे रहियो आं छो त मुझा दोस्त अजीज तुझो असांजो महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कायनात में अंबिया में आयो त पछाड़ीअ में पर क़यामत जे दिहाड़े जन्नत जो दर पहिरीं खुलंदो कंहिंजे लाइ खुलंदो चओ मुंहिंजे मदीने जे यार जे लाइ खुलंदो ओ मुस्लमान बेक़दर ओ मुस्लमान बेक़दर अॼु वक़्तु मिलियो अथई मुंहिंजे करीम आका जो कदर कर सोचे पो कदर कर जॾहिं जन्नत में दरड़ो खुलंदो जॾहिं उम्मतुनि खे अल्लाह हिसाब किताब करे मोकिलींदो ओ पछाड़ीअ में अचण वारा ॿुधा जन्नत में जेका पहिरीं उम्मत वेंदी उहा ॾाढे आदम जी हूंदी ॾाढे इब्राहिम जी हूंदी या सुहिणे मूसा कलीमुल्लाह जी हूंदी या मदीने वारे घोट जी हूंदी जवाब दे रुकी सुभान अल्लाह ना जवाब दे कंहिंजी उम्मत हूंदी जन्नत में पहिरीं वञण वारी ॻाल्हा ॻाल्हा इहा पक अथई जवाब दे इहा पक अथई त उम्मत पहिरीं जन्नत में वञण वारी महबूब जी हूंदी पक अथई त पोइ पंहिंजे पाण खां पुछ उहे कहिड़ा अमल आहिनि जंहिंजे करे तोखे इहो यकीन थी वियो आहे त आयो पछाड़ीअ में हा पर जन्नत में पहिरीं वेंदुसि त तुंहिंजे दिलि तोखे पाण ई जवाब ॾींदी त तुंहिंजो कोई अमल कोन्हे को इहा महिरबानी रब मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे करे रहियो आहे इन में तुझो कोई किरदार कोने को इन में तुझो कोई अमल कोने को छो त दुनिया जो दस्तूर आ जेको ईंदो आ लाइन में बीहंदो आ जेको ईंदो आ लाइन में बीहंदो आ नज़्मो ज़ब्त इहो आ त लाइन में बीह पंहिंजे वारीअ जो इंतज़ार कर पोइ अल्लाह खे चओ मौला जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त पंहिंजे महबूब जे उम्मत खे लाइन में छो नथो बीहारी रब तोखे जवाब ॾेई रहियो आ ओ दुनिया वारा ओ दुनिया वारा हज़ारनि जी लाइन लॻल हुजे पर जे तुंहिंजो महबूब अचे त लाइन में बीहारी दे या अॻियां घुराईंदे जवाब ॾींदे त महबूब सां लेखो कोन कबो आहे पोइ मुंहिंजो रब तोखे फरमाए रहियो आहे जॾहिं तूं गुनहगार थी करे पंहिंजे महबूब सां लेखो नथो करी त मां पंहिंजे महबूब सां लेखो कीअं कंदुसि वरी उम्मतूं सवाल कंदियूं मौला असां अॻु में आया हो असां अॻु में दुनिया ते आया हो मौला अॻु में वारो असांजो रब चवंदो ख़बरदार थियो न की महबूब सां लेखो आहे न की महबूब जे हिन किननि को झड़नि सां लेखो आहे मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला इन्हनि जूं कहिड़ियूं चङायूं आहिनि इन्हनि कहिड़ा नेक अमल कया ठग इन्हनि में रब चवंदो हुया धोखेबाज़ इन्हनि में रब चवंदो हुया रिश्वत खोर इन्हनि में रब चवंदो हुया ज़ानी इन्हनि में रब चवंदो हुया शराबी इन्हनि में रब चवंदो हुया मौला जॾहिं सभई ऐब हुया पोइ महिरबानी छाजे करे रब फरमाईंदो आहे हिननि जे ऐबनि ॾे ॾिसां या पंहिंजे महबूब जे दुआनि ॾे ॾिसां मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो हिननि जे ऐबनि ॾे ॾिसां या पंहिंजे महबूब जे दुआनि ॾे ॾिसां मुझो रब फरमाइंदो अॼु मां हिननि जे ऐबनि ॾे नथो ॾिसां पंहिंजे महबूब जे दुआनि ॾे थो ॾिसां छो त मुंहिंजो महबूब दुनिया ते जलवे अफरोज़ थियो पहिरीं दुआ मुंहिंजे महबूब हिन गुनहगार उम्मत जे लाइ घुरी आहे इहे ॻाल्हियूं ॿुधियूं अथई न थोड़ो जवाब दे पक अथई न पोइ जॾहिं न इहा पक थई त कायनात जे अंदर पहिरीं दुआ मुंहिंजे मुस्तफ़ा असां किननि कोझनि जे लाइ जन जो अञा वजूद बि कोन हो मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि लाइ दुआऊं घुरियूं मुंहिंजा मौला मुंहिंजनि जी पारत हुजे
पूछा हिकड़ो दफ़ो भी तुझे ज़मीर खे मुझे मुस्तफ़ा जी दुआ तोखे जागाए नथी, तोखे झिंझोड़े नथी, तोखे एहसास नथी दे त मुझो महबूब ज़मीन ते कदम रखण सां तो असां जे ला दुआऊं घुरे ऐं तू असां रात ॾींहं रुगी पंहिंजे दुनिया जे चकरन में। ओ मुसलमान, दुनिया तुझे ला आहे पर तू दुनिया जे ला नहीं। तू यार सां यारी रख, ॾिस त दुनिया तुझे पोयां कीअं थी धिका खाईंदी। सौदो त करे ॾिस, पानी ॾिजा, सौदो त करे ॾिस मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मां अर्ज़ पे कयो त मुझे बेनियाज़ रब तो असां सां लेखो कोन कयो, कंहिंजे करे लेखो कोन कयो। जो महबूब मदीने वारे मीर जे करे लेखो कोन कयो। अल्लाह जे ज़ात कुरान करीम जे अंदर पंहिंजे पाक कलाम जे अंदर तो मूं जहिड़े किननि कोझनि खे अल्लाह इज़त वारो बनाए कुरान में तो असांजो ज़िक्र कयो। कीअं ज़िक्र कयो? अल्लाह फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तन्हौन अनिल मुनकर। मुझे अल्लाह फरमायो मुझा महबूब तुझी उम्मत ॾाढी भली आ। रब छा फरमायो? थोड़ो न ॻाल्हाई, एॾा साईं वीचारो कुराइड़ो आहे पोइ बि ॻाल्हाए थो, तू न थोड़ो ॻाल्हाई त कमु ठही पवे। अल्लाह फरमायो महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। चओ ॾाढी भली आहे। मुंहिंजा मौला कहिड़ी ॻाल्हि जे करे भली आहे? अल्लाह फरमायो तअमुरून बिल मारूफ। ए सच चवां पियो न तव्हांखे हींअर सजण साईं जे ग़ुलाम जे हैसियत में सच जा कलमा पियो चवां त मुंहिंजे महबूब तोखे यादि कयो, मुंहिंजे महबूब तोला दुआऊं घुरियूं, तूं दुआऊं छो नथो घुरी? तअमुरून बिल मारूफ व तन्हौन अनिल मुनकर। बुराईअ खां रोकींदी आहे, नेकीअ जो सॾु ॾींदी। अॼु हाजी सूफन खान जे पुटनि, हाजी सूफन खान जे भाइरनि गॾिजी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे परे परे खां घुराए मुंहिंजे महबूब जे मीलाद में सॾड़ो कराए, देगियूं लाहे ख़ैर करे ख़ैरातूं करे तोखे खाराईंदो त ज़रूर, मगर घुरायो छा जे लाहे? रुगी नंगर खाइण जे लाइ न, इन जे लाइ तोखे घुरायो आहे त मुंहिंजे महबूब जो पैगाम ॿुधी पंहिंजे ज़मीर खे जागा। हिन ज़िंदगीअ ते भरवसो नाहे, हिन ज़िंदगीअ जी काई ख़बर नाहे। अचानक अचे इज़राइल मथां बीहंदो, हे दुनिया जूं सभई शयूं धरियूं धूड़ पयूं पाईंदियूं, पर जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जी निस्बत हूंदई उहा तोखे क़ब्र में बि कम ईंदी त हशर में बि कम ईंदी आहे। अल्लाह लेखो कोन कयो कंहिंजे करे, ॻाल्हि कंहिंजे करे नथो ॻाल्हाई। अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो चो मुंहिंजा पुनल तुंहिंजे करे। गम दर्द व्या वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। न त छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा। छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा। वहवा सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। रब रंग कोन ॾिठो, रब ज़ात कान ॾिठी, रब इल्म कोन ॾिठो, रब अक़ल कोन ॾिठो, रब दौलत कान ॾिठी। अल्लाह छा ॾिठो? बस मुंहिंजे रब हिकिड़ी शइ ॾिठी त मुंहिंजे महबूब सां केतिरो प्यार थो करे।
कुछ भी मुझे करीम रब बाकी उन जो कोन ॾिठो। दुनिया के मुझा दोस्त मैसेज मिलियो, ऐ दुनिया वारो अल्लाह तांजे दौलत के कोन ॾिसंदो, तांजे ज़ातन के कोन ॾिसंदो, तव्हांजे हसब नसब के कोन ॾिसंदो। मुझो बेनियाज़ रब अगर ॾिसंदो त तव्हांजे इश्क वारी दिल ऐं निस्बत वारी दिल ॾे खुदा ॾिसंदो। ओ मुझा दोस्त अजीज, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम उन खां पहिरें चो त मुझा दोस्त मीलाद मुस्तफ़ा जी महफिल याद रखी छॾजा। मीलाद जी महफिल रुगो मुझे मुस्तफ़ा करीम जे आमद जे खुशी करण जो नालो नाहे। मीलाद जी महफिल महबूब जे आमद जी खुशी करणी आ। महबूब आयो आ, अचण जी खुशी करणी आ। लेकिन गौर कर, महबूब रुगी आयो नाहे, अचण खां बाद मुझे महबूब दुनिया के बिरंग लायो आ। बगालियोन महबूब आयो आ, महबूब जे अचण जी खुशी कर। पैद में मुझे महबूब जी मशना पूरी मुझा दोस्त अजीज 63 वरहन जी उम्र मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पूरी मुझे महबूब जी मशना। तो के मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी खुशी भी करनी आ, जरूर करनी आ। झंडी भी लगरानी आ, अंगण भी सजाइणा हन, पर याद रखी छद मुझे मुस्तफ़ा जे मशन के भी याद करणो आ। उन मशन के भुलाइणो नाहे। बेशक मुझा दोस्त रबीउल अव्वल अची वयो, तुझे दिल दिमाग में गाल अची वई। महबूब आया हिन महीने में बेशक आया, लेकिन मुझा दोस्त महबूब रुगी आया कोन। महबूब अचण खां पोइ पंहिंजे किरदार सां पंहिंजे नूरी निगाह सां कायनात खे ऊंदाहीअ कोठिन मां कढी करे चो चंड ताईं भी पहुंचाए ॾेखारियो। खुशी खां मनाओ नाहे, खुशी तो के जरूर करनी आ, लेकिन खुशी सां गॾु मुझे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत जो इत्तिबा करणो आ। खुशी कर भले तू हीअं कर, चई पो कर। गुलेड़न जे खिंडरा एण वारा पंहिंजो अंगण सजाइण वारा। गुलेड़न जे खिंडरा एण वारा पंहिंजो सेजू सजाइण वारा। लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। गुलड़न जे खिंडरा एण वारा पंहिंजो सहन सिंगारण वारा। गुलड़न जे खिंडरा एण वारा पंहिंजो सहन सिंगारण वारा। लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। लाउड में जोर छो थो लगे? एड़ो को तरीक़ो कर जो लाउड में जोर न लगे। तो सुहणी से जस सजाइया तो निवाग हबी बनवारिया। तो सुहणी से जस सजाइया तो निवाग हबी बनवारिया। तो सुहणी से जस सजाइया तो निवाग हबी बनवारिया। घर घोट घोरा एण वारा। घर घोट घोरा एण वारा पंहिंजा अंगण सिंगारण वारा। लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। इन करे शेर पढ़ियो त मता तू इन शेर ते राज़ी थी पवी, मता शेर ते रिझी पवी, न त दिल चवे थी त तोखे रुई अॼु उहे इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधायां, मुझे मुस्तफ़ा जो शान ॿुधायां। शेर में भी मुझे महबूब जो शान आ। बस हिकिड़ो मिसरो चे पोइ वरी तोखे अॻिते थो वठी हलां। मस्तान मुड़ण जा कोन अथई, आशिक त खुटण जा कोन अथई। मस्तान मुड़ण जा कोन अथई, आशिक त खुटण जा कोन अथई। आशिक त खुटण जा कोन अथई। लख उर्स जे खां एण वारा
लख उर्स जे खाइण वारा पांजो सहनु सजाइण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। अल्लाह जे ज़ात महबूब खे मोकिलियो आ, कंहिंखे मोकिलियो आ, जरा गाला महबूब खे मोकिलियो आ, छा बनाए मोकिलियो आ, रहमतल लिल आलमीन बनाए मोकिलियो आ, यतीमन जो यार बनाए मोकिलियो आ, अड़ियन जो आधार बनाए मोकिलियो आ, गरीबन जो गमखार बनाए मोकिलियो आ, जो मदीने जो ताजदार बनाए मोकिलियो आ। मुझे बेनियाज रब मुझे सुने करीम रब पांजे पाक कुरान करीम जे दर फरमायो या अय्युहन्नास आए इंसानो रुगी मुसलमानन खे न रुगी ईमान वारन खे न आए इंसानो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम बेशक तम्हारा आयो बेशक तम्हारा आयो मौला छा आयो अल्लाह जे ज़ात फरमायो दलील बणजी आयो छा बणजी आयो जिन थोड़ो ॻाल्हाई त मां खुली पवां तूं ॻाल्हाई नथो छा बणजी आयो चो दलील बणजी आयो दलील बणजी आयो छाजो दलील बणजी आयो कंहिंजे तरफ़ां दलील बणजी आयो रुगी तूं तवज्जो कर रुगी हा ऐं न कंदोस त मां तोखे ॿुधाईंदो हलां मुंहिंजो मुस्तफ़ा दलील बणजी आयो कंहिंजे तरफ़ खां ॻाल्हा भला अॻियां त ॻाल्हायो पोइ हिनखे छॾियो कंहिंजे तरफ़ खां दलील बणजी आयो अल्लाह जे तरफ़ खां दलील बणजी आयो अच त दरबार खुदा में हलूं या अल्लाह दलील खां अॻु में दावा हूंदी आ दलील मुहम्मद रसूलुल्लाह दावा कहिड़ी आ उन खां अॻु में दावा ला इलाहा इल्लल्लाह बीही रहियासीं या अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी दावा त आदम सफ़ीउल्लाह बि कई उहो तुंहिंजो दलील न हो रब चवे थो हुयो मौला ला इलाहा इल्लल्लाह जी दावा इब्राहिम खलीलुल्लाह कई छा उहो तुंहिंजो दलील न हुयो रब फरमाए थो हुयो मौला ला इलाहा इल्लल्लाह जी दावा इस्माइल ज़बीहुल्लाह कई दलील न हुयो रब फरमाए थो हुयो मौला मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी दावा कई दलील न हुयो रब चवे थो हुयो ईसा रूहुल्लाह दलील न हुयो रब चवे थो हुयो पो अर्ज कर मौला भला उडन जे ला दलील कोन लिखे पाजे यार जे ला दलील छो लिखे अर्ज़ कर अल्लाह के मुझा मौला तुझे कुदरत जो दलील त आदम भी हुयो तुझे ला इलाहा इल्लल्लाह जे दावा जो दलील इब्राहिम खलीलुल्लाह तमाम अंबिया भी हुया लेकिन उन्हनि खे मुझा करीम दलील कोन लिखे दलील मदीने जे यार खे लिखे मौला राज कहिड़ो आ तवज्जो कर मौला राज कहिड़ो आ अल्लाह फरमाए थो हा हा राज जरूर आहे मौला कहिड़ो राज आ अल्लाह फरमाए थो आदम मुझे कुदरत जो दलील बणजी आयो मगर आदम मुझे सिफ़तुनि खे ॾिठो मुझे सिफ़तुनि खे ॾिठो मुझे सिफ़ात खे ॾिठो इब्राहिम खलीलुल्लाह मुझे सिफ़ात खे ॾिठो मूसा कलीमुल्लाह मुझे सिफ़ात खे ॾिठो ईसा रूहुल्लाह मुझे सिफ़ात खे ॾिठो पर जंहिंखे मूं ऐलान करे दलील बनाए मोकिलियो आ उन महबूब मुझे सिफ़ात खे बि ॾिठो त मुझे ज़ात खे बि ॾिठो तमाम अंबिया दुनिया जे अंदर अल्लाह जे कुदरत जा दलील बणजी आया मगर अल्लाह जे सिफ़तुनि जे बुनियाद ते उन्हनि दुनिया खे ॿुधायो अल्लाह जी ज़ात जो ॿुधो सोणे जिब्राइल जे ज़ुबान मां ॿुधो उन जे पैगाम मां ॿुधो मगर मुझे करीम रब जे ज़ात खे ॿुधण सां गॾु जंहिं ॾिठो उहो केरा चो अम्मा आमिना जो लाला केरा उहो जंहिं ॾिठो गाला गाला केरा उहो जंहिं ॾिठो अॻिते वधी चो मुंहिंजा सोना करीम रब हे वण तुंहिंजे कुदरत जा दलील न आहिनि अल्लाह चवे थो आहे मौला ही हेॾा जबल गड्डाप जे ॿाहिरो चइनी तरफ़नि खां जबल ई जबल चाहे तुंहिंजे कुदरत जो दलील न आहिनि अल्लाह फरमाए थो आहिनि मुंहिंजा मौला हे जबलनि जूं पथरियूं तुंहिंजे कुदरत जो दलील न आहिनि अल्लाह फरमाए थो आहिनि सलात मुझे
थोड़ो घणो तो कम हलंदो छो तो प्रोग्राम मथो प्रोग्राम हन थोड़ो पगर निकरंदो न मशीला पाकिस्तानी जेसिताईं गरम थे अञा पाक हाणे त चाइना भी गरजी पई आहे इन करे थोड़ो गरम देर सां थींदी अगे चवंदा त जापान हो मिंट थी वेंदा हा वहा जापानी मशीन मुंहिंजा दोस्त अजीज इहो मिसाल कीअं छाजे लाइ मिसाल आहे पाकिस्तानी मशीला मना जुबान घणी थी हले पर अमल भी हुजे असां में अमल घटा जॾहिं अमल जी दुनिया सां में बाकायदगी सां अची वई त पोइ त जुबान खोलण सां मशीन गरम लगी पई हूंदी दुआ है अल्लाह ताला गुनाहगार के भी अमल जी तौफीक अता फरमाए अर्ज पे कयुम या अल्लाह तुझे कुदरत जो दलील हे जबल नाहिन अल्लाह फरमायो आहिन मुझा मौला तुझे कुदरत जो दलील हे वण नाहिन अल्लाह फरमायो आहिन मुझा अल्लाह से तुझे कुदरत जो दलील हे पथरियूं नाहिन अल्लाह फरमाए थो आहिन मौला तुझे कुदरत जो दलील हे हलंदड़ घुमंदड़ जानवर नाहिन रब चवे थो आहिन पो मुझा करीम रब तुझे कुदरत जे हुजण जा दलील हे त अणखुट दुनिया में मौजूद गौर करे ही जुमलो बुधजा रब चवे थो आहिन मौला जॾहिं आहिन पो उन्हनि जी ॻाल्हि कान कयई पंहिंजे यार जी ॻाल्हि कयई मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो अथई मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे जबल बि मुंहिंजे कुदरत जा दलील आहिनि मगर गूंगा ॻाल्हाइनि कोन था जानवर भी दलील आहिनि मगर गूंगा ॻाल्हाइनि कोन था पथरियूं भी दलील आहिनि मगर गूंगियूं ॻाल्हाइनि कोन थियूं वण भी दलील आहिनि मगर गूंगा ॻाल्हाइनि कोन था इहे सभई मुंहिंजे कुदरत जा दलील आहिनि पर गूंगा मुंहिंजो रब तो फरमाए तवज्जो कजा मुझो अल्लाह तो फरमाए महबूब के पंहिंजे ज़ात जो दीदार इन जे लाइ करायो थम जो उन महबूब जी ज़ुबान महबूब जी हूंदी आहे कलाम मां ख़ुदा जो हूंदो आहे अखियूं मुंहिंजे मुस्तफ़ा जूं निगाह मां अल्लाह जी कद मुंहिंजे मुस्तफ़ा जा समात मां ख़ुदा जी हथ मुंहिंजे महबूब जा ताक़त मां रब जी कदम मुंहिंजे महबूब जा हिम्मत मां अल्लाह ॾींदो हा मुंहिंजो अल्लाह तो फरमाए जंहिं महबूब के दलील बनाए मोकिलियो थम वो अहिड़ो त दलील आहे जो इहे जेके बेज़ुबान दलील आहिनि जेते निगाह कंदो आहे त बेज़ुबानो भी ॻाल्हाए मुंहिंजे रब जे रबूबियत जी गवाही ॾींदो आहे कोन समझे गाल कोन समझे हाणे तोखे खोलाए मूंखे समझाइणी पवंदी त मुझे अल्लाह जे ज़ात मुझे अल्लाह जे ज़ात महबूब मुस्तफ़ा के पावर ॾेई करे कीअं पंहिंजे कुदरत जो दलील बनाए मोकिलियो आहे उठ मस्त लगा पया हन उठ मस्त लगा पया हन दीवाना लगा पया हन मालिकन सां विढ़ण जे लाइ तैयार हन मालिक घर जा परेशान घर छॾियो भॼियो वञनि काॾे वञनि सिधो दरे मुस्तफ़ा ते या रसूल अल्लाह उठ ॾाढो परेशान कयो आहे उठ ॾाढो तंग कयो आहे मुंहिंजो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाईंदो आहे ज़रा वठी त हलो ॾिसां इहो उठ कहिड़ो आहे मुझे मदीने जे साईं फरमायो हलो त सही हली मां मुस्तफ़ा ॾिसां इहो उठ कहिड़ो आहे जेको मालिकन खे तंग करे रहियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो आका ईंदो आहे मुंहिंजो आका ईंदो आहे मुंहिंजो आका ईंदो आहे उहो जेको बेज़ुबानो उठ हूंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिसी करे मुंहिंजे महबूब जे कदमनि ते मुंहुं रखी पंहिंजे दुखनि जी कहाणी ॿुधाईंदो आहे मुझे महबूब जे कदमन ते पांजी मुहर रखी करे पांजे दुखन जी कहानी ॿुधाईंदो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन जी कहानी ॿुधंदो आहे उन जे मथड़े ते पुठीअ ते हथ रखंदो आहे हथ रखी करे मुंहिंजो मुस्तफ़ा उन जे मालिकन खे फरमाईंदो आहे ॾियो ख़बर तव्हां चओ था उठ असांखे परेशान कयो आहे पर उठ तव्हांजी शिकायत पियो करे या रसूल अल्लाह उठ असांजी शिकायत कीअं पियो करे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उठ शिकायत थो करे त या रसूल अल्लाह मुझो मालिक 100 महीने जी नमाज को न पढ़ंदो आहे इन करे रात जो ताहू करे इन जी निंड फिटाईंदो हां त मन 100 महीने जी नमाज पढ़े मां टिजंदो हां मता हिन जे बेनमाजी हुजण जे करे अल्लाह जो अज़ाब नाज़िल थे मता हिन जे करे मां भी सड़ी वञा महबूब निंड फिटाईंदो हां मगर इन करे फिटाईंदो हां त मन उथी 100 महीने जी नमाज पढ़े हुयो त जानवर पर मुझा दोस्त जुबान खोले कंहिंजे निगाह सां जो मुझे मुस्तफ़ा जे निगाह सां
मुझे महबूब जो दलील इन सूरत में दुनिया ते अची रहियो आहे। उठ ते निगाह कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उठ इएं मस्ती मौज करे ॾेखारी जॾहिं मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो सामान खणी विया आहिनि शाम मुल्क ॾे इंशाअल्लाह ताला। ये जेका 24 जी हिते प्रोग्राम कोन्हे ॿिए हंधा ठहियो, माफ़ कजो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल चवे थी त मां तोखे महबूब मदीने वारे मीर जी रुगी शादी ॿुधायां त तोखे ख़बर पवे त ऐलाने नबूवत खां अॻु में मुंहिंजे मुस्तफ़ा खे रब दुनिया जे तख़्ते जे ज़रे ज़रे ते कीअं नुमायां फरमायो आहे। इन वक्त मुझा दोस्त अजीज मां जेको अर्ज करण थो चाहियां त मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं शाम मुल्क खां मोटिया जॾहिं मैसरा सब कुछ ॾिसंदो आयो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताक़त खे ॾिसंदो आयो छो त बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ मैसरा के मुक़रर कयो खुज़ैमा के गॾु मोकिलियो हो त हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे महबूब जी लिखंदा अचिजो हिक हिक ॻाल्हि जे एवज़ तव्हांखे हज़ार दिरहम अता कंदसि। मोटी पियो हा मुंड खां थो ॿुधाई कॾहिं न ॿुधी हूंदई मुंड खां थो ॿुधाई मुंहिंजे मुस्तफ़ा जी शादी मुंड खां थो ॿुधाई। जेकॾहिं टाइम पूरो थी वञे त पोइ पुछंदे त कोन न उथंदे कोन ॻाल्हि उथंदे कोन ॻाल्हि पूरी थींदी या अध में खुटाईंदे। जे भत जो शौक़ीन आहीं त पोइ मां ॿी ॻाल्हि कयां जेकॾहिं वाकई मुंहिंजे महबूब जे इश्क जो शौक़ीन आहीं त मां मुंड खां शुरू कंदुमि भला ईअं कजां जिथे थकिजी पई हथ मथे खणजां ईअं कंदे न हिते मज़ो न बस तहां न हलंदो बस मां वापस तो मोटा। हज़रत सुनो मैसरा जॾहिं मुंहिंजे महबूब करीम सां गॾु ईंदो आहे मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु ईंदो आहे महबूब जा सभु राज़ ॾिसंदो आहे। ॾिसंदे पक कई मां हिन वापार सां सदाई ईंदो वेंदो हा पर हेड़ो महबूब कॾहिं कोन ॾिठो आहे। अॼु महबूब खे आज़माइण जे लाइ उन जे दोस्त जो शाम जे उन रस्ते में वापसी वारे रस्ते में हिकिड़ो सुकल बाग हुयो खजन जो सुकल बाग हुयो। मुझे महबूब मुस्तफ़ा के जॾहिं उन जे करीब पहुचंदो ॾिठई अर्ज करे तो ओ सुहिणा मुहम्मद मुंहिंजी दिल थी चवे त मूंखे ताज़ा खजीअ जा डंग खपनि अॼु को कुर्ब करे डंग खारायो। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम निहारे करे मुड़कियो पाण फरमायो डंग खाईंदे हा मुंहिंजा आका पोइ कंहिं खजीअ जे बाग में हल हालांकि मुद्द कान हुई पर हू पोयां सब कुछ ॾिसी आयो हो। उहा ॻाल्हि कोन थो कयां जो तो वटि टाइम कोन्हे को सब कुछ पोयां ॾिसी आयो। मुंहिंजे महबूब खे वठी करे पंहिंजे दोस्त जे सुकल बाग में आयो उते बिहारे करे चवे थो आका हे हिकिड़ो ई बाग आहे हे त सुकी वियो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा निहारे हीअं जो हथड़ा खणी बस कया हबीबन दुआ घुरी अल्लाह जे ज़ात जंहिं वण जे भर में मुझो मुस्तफ़ा बीठो उहो वण डंग तैयार करे बीही रहियो आहे छो त अल्लाह जे कुदरत जो दलील आहे। अल्लाह जे कुदरत जो दलील आहे मुझो रब ॿुधाए रहियो आहे त मुझो महबूब वण ॾे निगाह करे सुको वण साओ थी वञे। भला हिकिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां बस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾे जॾहिं मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं बीबी खदीजतुल कुबरा जो सामान खणी निकितो आहे शाम जे सफ़र ते वञी रहियो आहे त रस्ते में काथे ॻाल्हाए काथे ईअं थोरो ॻाल्हाए त खुला न रस्ते में हिकिड़ो गिरजा घर आहे हिकिड़ी कलीस आहे हिकिड़ो मंदर आहे तमाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके बि माण्हू पूजा पाठ कंदा हुया उन्हनि सभिनी जो उते चौक ठहियल आहे। ईसाइन जी इबादत गाह बि उते यहूदिन जूं इबादत गाहूं बि उते उहो रस्ते में चौक ठहियल आहे। जेको बि काफ़िलो ईंदो आहे उन जॻह ते बीहंदो आहे। उन जॻह ते हिकिड़ो वॾे में वॾो ईसाई पादरी रहंदो आहे उन जो नालो आहे नस्तूरा। छा नालो आहे
गाला गाला छा नालो आ गालियूं त अंदर में घणियूं हन पर तोखे ॿुधण जो ज़ौक़ जॾहिं मां महसूस कयां नस्तूरा उन जो नालो आ ओहो नस्तूरा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ केतिरा ई ईसाई पादरी उन जा ग़ुलाम उन जा शागिर्द उन वटि तौरेत ज़बूर इंजील पिया पढ़नि उन जो इल्म हासिल पिया कनि उहो नस्तूरा हस्बे मामूल कम कंदो आ अॼु अजीब मंज़र आ 5 ॾींहं पहिरीं रोज़ पंहिंजे गिरजा घर मां निकिरंदो आ जबल जे चोटीअ ते बीही निहारींदो आ निहारे निहारे वरी मोटी ईंदो आ ॿिए ॾींहुं निकितो आ निहारे निहारे मोटी आयो शागिर्दनि ॾिठो सदाई त ईअं कोन कंदो आ साईं खे ॿियो ॾींहुं अॼु छा थियो आ नेठि वधी करे अर्ज़ कयो ओ सुहिणा नस्तूरा असांजा उस्ताद असांजा मज़हबी रहबर असांजा रहनुमा अॼु ॿियो ॾींहुं आ तव्हां रोज़ इन पहाड़ीअ ते था वञो चढ़ी वरी मोटी था अचो कंहिंजो इंतज़ार था कयो मुर्गी चवे थो सब्र कयो 3 ॾींहं ते वियो 4थे ॾींहं ते वियो जॾहिं 5 ॾींहं वञी मोटियो आ पंहिंजे शागिर्दनि खे थो चवे जंहिंजो इंतज़ार हुयो अॼु उहो यार दीदार करण अची रहियो आ उन नस्तूरा जे पादरनि हैरत में पइजी विया निहारण लगा नज़र त कुझु कोन थो अचे साईं कंहिंजी ॻाल्हि था कयो मुर्गी चवे थो सब्र कयो मुर्गी चवे थो सब्र कयो शागिर्दनि सब्र कयो नेठि सब्र न थियो पहाड़ीअ ते चढ़िया नज़र कुझु कोन आयो मोटी आया ऐं उस्ताद नज़र त कुझु कोन थो अचे उन कलीसा गिरजाघर जे भर में हिकिड़ो सुकल वण हुयो जेको 571 साल अॻु जो सुकल हुयो घणा साल गाला गाला घणा साल 571 साल अॻु जो सुकल हुयो उन कलीसा जे राहिब मुंहिंजा नस्तूरा पंहिंजे शागिर्दनि खे चयो अचो मूं सां गॾिजी सभई आया जॾहिं उन सुकल वण जे भर में बीठा ॾिठऊं त उन में अंगूर निकिता पिया आहिनि साओ थियणु शुरू थो थिए शागिर्दनि खे चयईं हे घणा सौ साल हिन जी तारीख़ आहे चयोसीं 571 साल अॻु चयईं कॾहिं सुको आहे तव्हांखे किताबनि में मूं छा पढ़ायो आहे तव्हांजे इल्म तव्हांखे छा चयो आहे चयोसीं हज़रत ईसा अलैहिस्सलाम आख़िरी दफ़ो जॾहिं हिन वण जे हेठां वेठो हुयो हे वण ॾाढो साओ हुयो पर जेॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन वण वटां उथियो उथी करे हिन वण ॾे निहारे ऐं खिलण लॻो त ग़ुलामनि पुछो ओ सुहिणा ईसा हिन वण ॾे निहारे खिली छो थो जवाब ॾिनई अॼु मां वञा थो ही वण सुकी वेंदो ही वण तॾहिं साओ थींदो जॾहिं इमामुल अंबिया हिन जो महिमान थींदो शागिर्दनि खे चई पढ़ियो अथव चयोसीं पढ़ियो अथऊं चई 571 साल अॻु में चईसीं हा पाण नस्तूरा थो चवे पोइ हाणे निहारियो गऊच निकिता आहिनि साईं गऊच निकिता आहिनि चई गऊच निकिता आहिनि पक थी आहे त पुनल अची रहियो आहे महबूब अची रहियो आहे महबूब जे अचण जी निशानी आहे मूं तौरेत पढ़ियो आहे मूं ज़बूर पढ़ियो आहे मूं इंजील पढ़ियो आहे हे आका जे अचण जी निशानी आहे मुंहिंजे महबूब जे अचण जी निशानी केरु पियो ॿुधाए जवाब ॾे महबूब जी उमिरि 25 साल आहे अञा अम्मा ख़दीजतुल कुबरा सां शादी कान थी आहे अम्मा ख़दीजा जो सामान खणी मुस्तफ़ा अची रहियो आहे मां तोखां थो पुछां ओ 14 सदी जा मुस्लमान उम्मती भी मुझे मुस्तफा जो सदाई वरी मुझे यार के न सुञाणी मुझे महबूब के त कलीसा जे गिरजा घरन जे ईसाई राहिबन भी सुञातो आ ऐलान नबूवत खां अॻु में सुञातो आ तोखे कलमे खां पोइ बि सुञाणप नथी मिले पक थी वई त मुंहिंजो रब तोखे सुञाणप ॾियणु ई नथो चाहे अज़ीज़ाने मन जंहिं वक्त में उन ईसाई राहिब पंहिंजे शागिर्दनि खे चयो हाणे निशानी थो ॿुधायांव तव्हां वञी इन जबल जे चोटीअ ते बीहो जंहिं वक्त में काफ़िलो अचे उन काफ़िले ॾे निहारजो उन काफ़िले में हिकिड़ो अहिड़ो जवान हूंदो जंहिंजे मथे तां नूर जूं लाटूं हूंदियूं जेके अर्श सां यकियूं ॻंढियूं पयूं हूंदियूं
शागिर्दन के निशानियों थो बुधाए। शागिर्द वनी जबल जे चोटी ते चढ़ी बीठा। कामल थी ॾिठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब अची रहियो आ, काफ़िलो अची रहियो आ, काफ़िलो अची रहियो आ। नूर जूं लाटूं हली रहियूं आहिनि, नस्तूरा दे ड्रोड़ंदा आया। साईं जेका तव्हां निशानी ॿुधाई उहा पूरी थी रही आ। नस्तूरा चयो परे थियो, जल्द में खाधा तयार करायो, जल्द में ताम तयार करायो। साईं सदाई दुनिया तव्हां जी दावत कंदी आ। नस्तूरा चयो तव्हां खे कहिड़ी ख़बर जंहिंमां ईसा सुणे जो, जंहिंमां सुणे ईसा जो उम्मती हाँ ओ मुंहिंजो सुणो ईसा बि इन महबूब जे लाइ दुआऊं घुरंदो वियो आ। मुखे इन महबूब जी दावत करनी आ। हाणे पंहिंजे पादरन खे ॿुधाए थो। उन्हनि चयोसीं ख़बर कीअं पवे त केरु आ। उन पादरन खे ॿुधायो जेॾी महिल इहो काफ़िलो ईंदो, हज़ारे काफ़िला आया, तव्हांखे ख़बर आ त कीअं वेहंदा आहिनि। हा साईं ईअं वेहंदा आहिनि। पाण फरमाइनि था काफ़िलो ईंदो, सभई काफ़िले वारा हसबे मामूल वणन जे हेठों वञी वेहंदा, कलीसाउनि ॾे वेंदा, गिरजा घरनि ॾे वेंदा, जाॾे काॾे वेंदा। पर उहो जेको इमामुल अंबिया अची रहियो आ, उहो न की गिरजा घर वेंदो, न की कलीसा वेंदो, काॾे बि कोन वेंदो। इहो इन सुकल वण जे हेठां वेहंदो वेंदो, वण साओ थी तयार थी वेंदो। इहा निशानी कंहिं ॿुधाई जवाब ॾे। गाला गाला कंहिं ॿुधाई? चो ईसाई राहिब, ईसाई राहिब। मुंहिंजा दोस्त नस्तूरा इहा निशानी ॿुधाई आ, निशानी ॿुधाई आ। कंहिंजी निशानी? चो मदीने वारे साईं जी। कुछ लम्हा गुज़रिया, जेॾी महिल काफ़िलो, जेॾी महिल काफ़िलो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहाड़ीअ खां हेठि आयो। मुरीदन शागिर्दन रड़ियूं कयूं, साईं अची रहियो आ। छा थी रहियो आ? गाला गाला तू असां बि चंड ॾिसंदा हूं न त पोइ छा चवंदा हूं? आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार। दिल चवे थी, दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा। सरकार जी आमद, दिलदार जी आमद, आका जी आमद, दाता जी आमद, मुझ सुने जी आमद। मरहबा मरहबा। छाप थी पे मीलाद करणो न छॾींदासीं, या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। पक्की ॻाल्हि आहे? भला किथे ईअं त कोन्हे त मुंहिंजी थोड़ी सुपर हाईवे ते स्पीड तेज थी वई आहे। ॻाल्हाईंदो त ख़बर पवंदी न, स्पीड घटि कयां, आस्ते कयां। ॻाल्हायो, सफ़ा पत्थर न थियो, ॻाल्हायो छा? सही आहे। छा बि थी पे मीलाद करणो न छॾींदासीं, या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं, या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। हर आशिक निरवारो आ, हर आशिक निरवारो आ। बाहू जो लगी पई बहार आ, बाहू जो लगी पई बहार आ। है दिल चवे थी, दिल चवे थी, दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा। सरकार जी आमद, दिलदार जी आमद, आका जी आमद। मरहबा मरहबा या रसूल अल्लाह। उन नस्तूरा
पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधायो घड़ी खन तरसो इहो राज़ ॾिसिजो अज़ीज़ान मन मुझे मुस्तफ़ा करीम जी 25 साल उम्र जवानीअ जो खूह हुआ ख़दीजतुल कुबरा जो सामान खणी मुझो आका शाम जे मुल्क ॾे वञी रहियो आहे वापार सां वञी रहियो आहे जेॾी महिल मुंहिंजे महबूब जो काफ़िलो उन पहाड़ीअ खां हेठि लथो उहो नस्तूरा पंहिंजे गिरजा घर जी दरी कॾहिं न खोलींदो हो अॼु दरी खोले मुंहिंजे दिलबर जो दीदार करे रहियो आहे मुझे आका जो दीदार करे रहियो आहे छो त दीदार जे लाइ दीवानो उहो हूंदो आहे जो जेके अल्लाह ॼाण ॾींदो आहे रबियुल अवल त रूए ज़मीन दा आयो आहे या रुॻी आशिक़ आयो आहे जवाब ॾे मुस्लमान त सभई हन मुस्लमान त सभई हन भला ख़ुशियूं सभई कनि था ॻाल्हायो टैक्स लॻंदो अथव छा ॻाल्हाइण ते छो नथा कनि जवाब ॾे छा उन्हनि खे ख़बर नाहे त महबूब जे सदके असांखे क़ुरान मिलियो छा उन्हनि खे ख़बर नाहे त महबूब जे सदके निमाज़ मिली आहे छा उन्हनि खे ख़बर नाहे त महबूब जे सदके ईमान मिलियो आहे छा उन्हनि खे ख़बर नाहे त रब्बुर रहमान मिलियो आहे त उहो महबूब जे सदके में मिलियो आहे मुझा दोस्त तोखे जेकी कुछ मिलियो आहे ॾिनो त मुंहिंजे रब्बा लेकिन मिलियो कंहिंजे करे थई ऐं इहो बि यादि रखी छॾ तुंहिंजी निमाज़ तुंहिंजो क़ुरान तुंहिंजो रोज़ो तुंहिंजी ज़कात तुंहिंजो हज अल्लाह जे दरबार में वेंदो ज़रूर मगर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे वसीले खां सवा वञण वारो नाहे याद रखी छॾ मुसलमान अल्लाह बेनियाज़ अल्लाह अलीम बिज़ात सुदूर अल्लाह हाज़िर नाज़िर मुझो रब हर जगह ते हाज़िर नाज़िर अल्लाह क़ादिर मुतल्लिक अल्लाह वटि सब कुदरत पोइ बि मुझे अल्लाह सब कुछ तोखे ॾिनो आहे ॾिनो मुझे रब्बा मगर हथों मुझे महबूब मुस्तफ़ा जे मिलियो आहे जह नमाज ते नाज़ तो करे जह कुरान जे तिलावत ते नाज़ तो करे हिकड़े मिनट जे ला छो त सजण साईं जो फ़कीर आहियां बुरो को न ॻाल्हाईंदुमि सख़्त को न ॻाल्हाईंदुमि प्यार जी ॿोलीअ में तोखां थो पुछां जह नमाज ते नाज़ थो करी जह नमाज खे आख़िरत जो छोटकारो थो समझी जह नमाज खे कब्र जो अज़ाब खां छोटकारे जो ज़रियो थो समझी खुदा जो वास्तो थे ॿुधा इहा निमाज़ तोखे पढ़ण कंहिं सेखारी आहे 100 सुवाल जे हिकिड़े सुवाल जो जवाब ॾे जंहिं निमाज़ जो यकीन थई त कब्र में बचाईंदी जह नमाज जी पक थई त अल्लाह जी आॾो इज़त वारो बनाईंदी जह नमाज जी पक थई त हिन नमाज जे करे अल्लाह ताला ज़मीन ते इज़त वारो बनाईंदो मूंखे ख़ुदा जे वास्ते जवाब ॾे इहा नमाज बेशक इज़त वारो बनाईंदी ज़मीन ते भी ज़मीन जे अंदर में भी कब्र में भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचाईंदी मगर जवाब ॾे इहा नमाज तोखे सेखारी कंहिं जवाब दे कैसे खारिया जवाब दे जदे जवाब जी गाली दी तुझी जुबान बीही वींदी मजबूर थी तोखे चवणो पवंदो बाक़ी जह नमाज जी सजण साईं जे गुलाम गाल पे कई इहा नमाज त सेखारण वारो भी मदीने जो घोटा जे मुझो मुस्तफ़ा न अचे ॿुधा तोखे निमाज़ केरु ॿुधायां निमाज़ त परे जी ॻाल्हि आहे मां रुॻी एतिरो तोखां अञा सवलो करे पुछां सादड़ीअ ॿोलीअ में जेॾी महिल वुज़ू कंदो हई तोखे इहो बूथ धोअण कंहिं सेखारियो आहे जवाब ॾे तूं बि वुज़ू कंदो हई यहूदी भी मुंह धोंदो आहे उहो बि पंहिंजे इबादत जे लाइ पंहिंजे बूथ खे धोंदो आहे तूं बि धोंदो हई ॿुधाए त तूं कहिड़े तरीक़े सां धोंदो हई ईसाई कहिड़े तरीक़े सां धोंदो आहे तूं कहिड़े तरीक़े सां धोंदो हई दुनिया जे ॿिए मज़हब वारो कहिड़े तरीक़े सां धोंदो आहे पोइ वरी जवाब ॾे उन जो तरीक़ो भलो या तुंहिंजो तरीक़ो भलो जवाब मजबूर थी चवंदे तरीक़ो मुंहिंजो भलो आहे छाजे करे भलो आहे जो मुंहिंजे महबूब जो तरीक़ो आहे
सब कुछ तोखे मुझे महबूब सेखारियो, मुझे महबूब बुधायो। जेडी मन मस्जिद में ईंदो हई कहिड़ो पैर अॻु में रखंदो हई, इहा ख़बर कान थी ॻाल्हि हा। कहिड़ो पैर अॻु में रखंदो हई, चओ सॼो पैर रखंदो हा। कहिड़ो पैर अॻु में रखंदो हई, चओ सॼो पैर अॻु में रखंदो हा। भला खॿो छो नथो रखी? मौलाना साहब कुछ गौर कर, भला खॿो छो नथो रखी? न रखंदुसि छो? अल्लाह साईं नाराज थींदो। छो थो रब तो ते नाराज थे? पैर त ॿई तोखे अल्लाह ॾिना हनी, हिकिड़ो हथ राधू वाढनि खां ठारायो अथई, टंगू त ॿई तोखे रब ॾिनियूं हन, सॼो बि तोखे अल्लाह ॾिनो, खॿो बि तोखे अल्लाह ॾिनो। वुज़ू करे आयो हई, सॼो पैर बि धोई आयो हई, खॿो पैर बि धोई आयो हई। पाक तुंहिंजो सॼो पैर बि आ, पाक तुंहिंजो खॿो पैर बि आ, पैर बि ॿई तुंहिंजा पाक हन, मगर अॻु में सॼो छो थो रखी, खॿो छो नथो रखी? केरु थो टे ॼारई? गौर त कर, केरु थो टे ॼारई? कंहिंखां डिॼी रहियो आहीं? चओ त खणी मां अल्लाह खां डिॼी रहियो, अल्लाह का छाजे करे डिॼी रहियो है? रब छाजे करे कावड़ पई? जवाब ॾींदे सॼो पैरो इन करे थो रखां जो मुझे मुस्तफा मस्जिद में पहिरीं सॼो पैरो रखी ॾेखारियो आ। सॼो पैरो इन करे थो रखां जो मुझे मुस्तफा मस्जिद में सॼो पैरो रखी ॾेखारियो आ। खॿो पैरो इन करे नथो रखां जो मुझे महबूब कोन रखियो आ। याने तुंहिंजी दिलि तोखे गवाही ॾेई रही आ, जीअं महबूब कयो आ ईअं कंदे त मुंहिंजो रब बि राज़ी थींदो, जीअं महबूब रोकियो आ उन खां रुकजी वेंदे त मुंहिंजो रब राज़ी थींदो। याने मस्जिद में पैर रखण बि तोखे महबूब सेखारियो। ॿुधा जन खे महबूब न मिलियो आ, उहे सॼे ऐं खॿे जो ख़्याल कंदा आहिनि या कोन कंदा आहिनि? उहे कोन कंदा आहिनि। हालांकि जेकॾहिं सच चवां चिड़ो न त सच चवां, खोड़ तव्हां दौलतमंद माण्हू ॾिसो, खोड़ सारा दौलतमंद माण्हू, कपड़ा भला, पर्सनैलिटी भली, माशाअल्लाह उहदा भला, मस्जिद में अचनि त इहा ख़बर कान्हे त पहिरीं सॼो पैर रखबो आहे या खॿो पैर रखबो आहे, इहा बि ख़बर कान्हे का। आहीं केरु? मुस्लमान। ओ मुस्लमान, खुदा जे वास्ते जे चवी त मां सिंधी हां, तोखे सिंधी ज़ुबान न अचे त माण्हू चवंदई कोन त शर्म नथो अचे सिंधी थो सदाई। जे चवी त मां कहिड़ी ज़ुबान वारो बि हां, उहा ज़ुबान न अचे, दुनिया चवंदई शर्म कोन थो अचे, त पोइ सोच आहीं केरु? मुस्लमान। थियो कंहिंजे करे ही मुस्लमान? महबूब जे करे। जॾहिं मुस्लमान ई महबूब जे करे थियो हई, पोइ जे मुंहिंजे मुस्तफ़ा जी तोखे सुन्नत ऐं शरीयत जी ख़बर न हुजे त मुस्लमान छा जो? बस रुगी माइट ने तोहर कराए छॾी, मुस्लमान थी वे। खुदा जो खौफ कर, खुदा जो खौफ कर मुस्लमान। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना, मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मस्ताना। नमाज कब्र में तोखे छॾाईंदी, मगर नमाज ॿुधाइण वारो केरु आहे? जो मदीने जो ताजदार आहे। नियत सेखारण वारो केरु आहे? तकबीर तहरीमा सेखारण वारो केरु आहे? सभु कुझु तोखे ॿुधाइण वारो त महबूब आहे। पोइ उन महबूब खे छॾे करे इबादत जे पोयां कीअं थो लॻी? इबादत त उहा जे में महबूब मौजूद हुजे। आशिकन जी नमाज भी ॾिसो, पंहिंजा सजदा भी ॾिसो, पंहिंजनि सजदनि में छा कंदो हई? अल्लाह अकबर भी कंदो हई, क़ुरान भी पढ़ंदो हई। ॿुधा मुंहिंजे मुस्तफ़ा जो तसवुर कंदो हई? चवी थो न। ऐं जन मुंहिंजे महबूब जो तसवुर कयो, उन्हनि जी नमाज छा हूंदी आहे? जिस्म उन्हनि जो, पैर उन्हनि जा मुसल्ले ते हूंदा आहिनि, दिलि उन्हनि जी यार जे दरबार में हूंदी। नमाज त तुंहिंजी बि आहे, नमाज त मुंहिंजी बि आहे, नमाज मुंहिंजे महबूब जे आशिकनि जी बि आहे, नमाज मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी बि आहे। लतीफ़ सरकार जी नमाज ॿुधाई कहिड़ी आहे? ॻाल्हा ॻाल्हा लतीफ़ जी नमाज ॿुधाई, कंहिं पासे त राज़ी थी। लतीफ़ जी नमाज ॿुधाई त लतीफ़ जी नमाज कहिड़ी आहे? लतीफ़ सरकार फरमायो, जहां जहां पसी पाण खे ताता नागे सुजूद, जा जा पसी पाण खे अल्लाह ताता नागे सुजूद।
विञाए ही वजूद तिहां पो तकबीर चो हे वजूद विञा ही अंदा पांजी छदे हे पांजो हथ ऐं वॾाई छदे ये जदे सबई छदे बस कंदे जदे अंदर में ओहा इश्क जी चिणक लगंदई जदे अंदर में ओहा इश्क जो दियो बरंदई जदे अंदर में मुझे महबूब जे मारिफत वारो ओहो नूर जो दियो बरी पवंदई पो ख़बर पवंदई त खुदा छा थींदो आहे ऐं मुस्तफ़ा छा थींदो आहे अंदर में दियो बार पर ये पाण ही तो कोन बरंदो अंदर में दियो बरंदो जरूर आ मगर दियो दिए सा मिलाइबो आ कह दिए वारे दे वञणो पवंदो आ कह अल्लाह जे कामिल वलीअ दे जेस ताईं न वींदे सॼी ज़िंदगी किताब पियो पढ़ इहो अंदर वारो दियो कोन बरंदी याद रखी छॾजा इहो अंदर वारो दियो कोन बरंदे कॾहिं बरंदो मिसाल ॾेई तोखे सम्झायां सिज तमाम वॾो आ सिज तमाम गला गला सिज तमाम वॾो आ मगर जाय में सिज नजर कोन ईंदो जबलन में सिज नजर कोन ईंदो उहा कहिड़ी शइ आ जेका सिज खे मैलन हज़ारे करोड़न मैलन ते सिज उते बीठो हूंदो आ मगर पंहिंजे वजूद में सिज खे समाए उन जी रोशनी ॾेखारींदी आ उहा कहिड़ी शइ आ बुधा कहिड़ी शइ आ चो दर्शनी आ आईनो छा चवंदा आईनो आईनो आ हितो जा ॿोली आईनो न जंहिंमें मुंहुं ॾिसबो आ छा चवंदा उनखे टिक ओ यार टिक दा ओ यार उन टिक ॾे निहार उन टिक ॾे निहार टिक उहा शइ आ जो सिज ॾे निहार त अखियूं कढंदो आ पर हिते हेठि कंधु करे टिक खे साम्हूं करे तो टिक ॾे निहार त सिज उन टिक में ईंदो आ या कोन ईंदो आ सिज टिक में ईंदो आ ॻाल्हा ॻाल्हा सिज टिक में ईंदो आ भला उहा टिक जेका आहे उहा छाजी बनियल आ गाला गाला छाजी बनियल शीशे जी हाणे हिते जो हिते हिन शीशे खे खणी सिज जे साम्हूं रख ॿुधा त हिन में सिज ईंदो या कोन ईंदो ॻाल्हाईंदो हल सिज ईंदो चो कोन ईंदो ॻाल्हाए कोन ईंदो शीशा त हज़ारे खणी आ मगर सिज कोन ईंदो सिज टिक में ईंदो चो टिक छा खे चइबो आ चो हूंदी त शीशे जी आ पर उन जे पोएं पासे कंहिं कारीगर जो रंग लॻल हूंदो आ हूंदो त शीशो आ मगर उन जे पोएं पासे कंहिं कारीगर जो रंग लॻल हूंदो आ जॾहिं शीशे खे कारीगर रंग हणंदो आ उहा टिक थी वेंदी आ पोइ रुॻी इंसान खे त छा पर करोड़े मैल सिज परे आ उन खे छिके करे पंहिंजे वजूद में अंदर उन सिज खे बि ॾेखारींदी आ न रुॻी ॾेखारींदी आ पर उन सिज खे साम्हूं करे जेॾी महिल उन टिक खे फेरो ॾींदे वेठो हिते हूंदे पाड़े जे घरनि में बि उन जो ओलड़ो पहुचाए उन्हनि खे बि उथारण ते मजबूर कंदी आ या न कंदी आ चओ कंदी आ ॻाल्हा चओ कंदी आ छा कंदी आ टिक कंदी आ शीशे जी ठहियल आ शीशे जी अहमियत कॾहिं वधी जॾहिं कारीगर उन खे हथड़ो हयो जॾहिं शीशे खे कारीगर हथड़ो हणे हेॾे वॾे सिज खे अंदर में समाए सघे थो हीअ तुंहिंजी बि दिलि जेका आहे इहा शीशे जी ठहियल आ जेस ताईं कंहिं कारीगर जो इन खे हथ न लॻंदो तेस ताईं टिक कान बणबी जॾहिं टिक बणजी पई तॾहिं सिज जी रोशनी बि इन दिलि में तोखे नज़र अची वेंदी इहो सिज छा आहे इहो सिज छा आहे अचो अल्लाह जे क़ुरान खां पुछो मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहन नबिय्यु अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही सिराजम मुनीरा मुझे मुस्तफा जी सिफत कंहिंजी सिफत आ ॻाल्हा
ॻाल्हाए त सही कंहिंजी सिफ़त मुझे मदीने वारे मीर जी सिफ़त सिराज मुझे महबूब जी सिफ़त रब कुरान में बयान कया मुझो मुस्तफ़ा रोशन सिजा मुझो महबूब रोशन सिजा मुझा दोस्त अजीज उन रोशन सिज मुझे महबूब रहमत लिल आलमीन जी रहमत मुझा दोस्त अज भी अची रही आ सिज त सदाई हलंदो आ सिज त दुनिया ॾिसंदी आ मगर मुझा दोस्त अजीज समाए बोरगी उन टिक में आ जेके पोयों रंग लगल हूंदो आ मुझे मुस्तफ़ा करीम जे रहमत जो नूर त दुनिया में वसी रहियो आ पर दिल उन में ईंदो आ जंहिं दिल वारे शीशे के कहे कारीगर जी टिक लगल हूंदी आ पोयां रोगन लगल हूंदो आ कीअं रोगन लगल हूंदो आ जो जॾहिं अल्लाह वारन जे दरबार ते पहुचबो आ जॾहिं कामिल पीर नज़र करे अशद आंगुर जो इशारो ॾींदो आ इन इशारे सां रोगन अहिड़ो हणंदो आ जो आयो हो त दुनिया दुनिया कदो आयो जॾहिं कामिल मुर्शिद निगाह फरमाए मोटी रहियो आ उहो रंग लगी वयो हाणे मुस्तफ़ा जे नूर खे ॾिसी करे शरीयत जूं ॻाल्हियूं करे रहियो आ इहो सच आहे ॻाल्हा ॻाल्हा इहो सच आहे त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन टिक खे कीअं लॻाईंदे ऐं इहा टिक हा जन खे लॻी वेंदी आहे जन खे इहा टिक लॻी वेंदी आहे पोइ ख़बर अथई उन्हनि जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे जन खे टिक लॻी वई उन्हनि जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे तुंहिंजो ॾोह बि कोन्हे तो मज़ो चखियो ई कोन्हे कमत जो गन्नो पन जो गन्नो थोड़ो बोलीअ में फ़र्क़ु असांजो उत्तरादी माण्हू असांजी ॿोली पंहिंजी कमत जो कानो ऐं पन जो कानो ॾिसण में हिक जहिड़ा गुरियूं हिक जहिड़ियूं पन हिक जहिड़ो पर खाइण में वॾो फ़र्क़ु आहे पन जे काने के खोलींदे वो सुको हूंदो कुछ भी न हूंदो पर जे कमद जे काने के खोलींदे तो सुभान अल्लाह रस जो मज़ो अजीब हूंदो खुशबू जो मज़ो अजीब हूंदो मिठास अजीब हूंदो तो खाधो ई कोन्हे को जॾहिं तो खाधो ई कोन्हे को त तोखे ख़बर कहिड़ी त आशिकन खे इश्क कीअं मिलंदो आहे मुर्शिद जी निगाह कीअं थींदी आहे अंदर में कल्ब में अल्लाह जी तमार कीअं थींदी आहे जन खे थी आहे कंहिं हिक जी दाह बुधाई कहीं हिक जी दाह बुधाई चो जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता है मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह है मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क जो जाम जन खे रब नसीब कयो उन्हनि खां पंहिंजी ताक़त विसरी वई जन खे रब इश्क जो जाम नसीब कयो उन्हनि खां पंहिंजी मुंहिंजा दोस्त सभु कुझु विसरी सचल साईं जहिड़ो जवान सचल साईं जहिड़ो जवान पंहिंजे पाण खे छा थो चवे ओ दर सया दे समय सिपाही अल्लाहू दर सया दे समय सिपाही दर सया दे समय सिपाही दर सया दे समय सिपाही सचल खास गुलाम ओ सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता
यो इश्क जो जाम किथे मिलंदो आ, यो इश्क जो मैखानो किथे आ, या इश्क जी मंजिल किथों मिलंदी आ, या इश्क जी जगह केड़ी आ। जो जे करे दुनिया में निहारी दे, दुनिया में निहारी दे मैखाना तोखे घणा नजर ईंदा, लेकिन जेको इश्क जो मैखानो आ ओहो अल्लाह वारन जे दरबार में नजर ईंदो आ। जे कदे मुखा पूछी, जे कदे मुखा पूछी ओ फकीर आशिक ताहिरी भला तू पाजे दिल जी गाल बुधा बुधा खणी त इश्क जो मैखानो किथे मिलंदो आ। त मां तोखे चवंदुसि जे इश्क जो मैखानो ॾिसणो थई त मुंहिंजे सजण साईं जे दरबार में मिलंदो। चो त मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आ, ओ मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो आ, ओ मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आ। ओ जेको सजणनि जो बि सजणो आ, ओ जेको सजणनि जो बि सजणो आ, ओ जेको सजणनि जो बि सजणो आ। मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आ, ओ मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो आ। ओ जेको सजणनि जो बि सजणो आ, ओ जेको सजणनि जो बि सजणो आ। जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, वेठो रब सां तन खे मिलाए। खोलियो इश्क जो सुहिणे पतड़वा, खोलियो इश्क जो सुहिणे पतड़वा। ओ जेको सजणनि जो बि सजणवा, ओ जेको सजणनि जो बि सजणवा। मुंहिंजो मुर्शिद साईं सजणवा, ओ मुंहिंजो मुर्शिद घोट सजणवा। ओ जेको सजणनि जो बि सजणवा, ओ जेको सजणनि जो बि सजणवा। या इश्क जी मैं, या इश्क जी धात, या इश्क जी मंजिल। तू शाहे खूबा कन में अचे उर्दू। तू शाहे खूबा तू जाने जाना, तू शाहे खूबा तू जाने जाना। चेहरा गए उम्मुल किताब तेरा, चेहरा गए उम्मुल किताब तेरा। न बन सका है, न बन सकेगा, न बन सका है, न बन सकेगा। मिसाल तेरी जवाब तेरा। अजीजा ने मन ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। चकमक जो कम छिकणो आहे पर जो सब कंहिंजे वस जी ॻाल्हि। चकमक जो कम छिकणो आहे पर ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। चकमक समझो था, समझो था। चकमक जो कम छिकणा, गुलन जे मथा रखो कान छिकींदी, कपड़े जे मथा रखो कान छिकींदी, प्लास्टिक जे मथा रखो कान छिकींदी, स्टील जे नए गिलास जे भर में रखो कान छिकींदी। चकमक छिकींदी जरूर आ, कहिड़ी शइ खे छिकींदी आ जो जंहिंमें लोह जी धात हूंदी आ। चकमक छिकींदी जरूर आ पर जंहिंमें लोह जी धात हूंदी आ। भले लोह ज़ंगल हुजे, भले किनो हुजे, पर लोह जी धात हूंदी। चकमक छिके पाण जे पंहिंजे सीने सां लाहींदी आ। मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रहमत नूर वारी लाट अॼु बि छिके रही आ। कंहिंखे छिके रही आ जो जंहिंजे सीने में मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब जे मोहब्बत वारी धात रखी आ।
मुझे मुस्तफा करीम के ॾिसण वारो अबू जहल भी हुयो, ॾिसण वारो अबू लहब भी हुयो, ॾिसण वारो उतबो भी हुयो, ॾिसण वारो शैबो भी हुयो, लेकिन उन्हनि जो नसीब कोन हो। उन्हनि जे अंदर में अल्लाह धात पैदा कान कई। होॾा सलमान फारस खां ईंदो आहे, मुंहिंजा दोस्त बिलाल हबश खां ईंदो आहे, जंहिंजे सीने में जंहिंजे दिल में अल्लाह धात पैदा कंदो आहे, उनखे मुंहिंजे मुस्तफा जे नूर वारी रहमत वारी उहा छिके करे मुझे महबूब जे कदमन में पहुंचाए छॾींदी आहे। ई सब कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, ॻाल्हि सब कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। साल थी विया आहिनि, मदीनो मदीनो तो सब को करे पियो। केरु आहे जेको चवंदो मदीने न वञा? आहे को जेको चवंदो न वञा? पर जे चओ त केरु मदीने वेंदो त हर को हथ खणंदो, हथ त सब को खणंदो, पर मदीने पहुचंदो त को आहे। मदीने उर्दू में थोड़ो शेर जे सिंधी में चवां, मदीने के लिए हर आँख रोई, मदीने के लिए हर आँख रोई, पर मदीना देखता है कोई कोई, मदीने के लिए हर आँख रोई, मदीना देखता है कोई कोई। मदीने जला सिकंदो सब को आ, पर मदीनो ॾिसंदो को आ। 5 मिनट आखिरी बचा हन, स्पीड ॾाढी तेज कयम, पर पोइ बि बाक़ी आखिरी 5 मिनट बचा हन। ए आखिरी 5 मिनट हाजी सूफन जो नंढड़ो पुट, नालो मूंखे बि कोन थो अचे, नालो अलाए छा आहे, मुश्ताक अहमद। अॼु अचण महिल बि मूंखे चई त साईं सॼी तकरीर जीअं वणई तीअं कजां, पर हिकिड़ी मुंहिंजी फरमाइश ज़रूर पूरी कजां। हाजी साहब जो नंढड़ो पुट माना अली अख्तर अली जो नंढड़ो भाउ, तव्हांजी दिलि छा थी चवे? 5 मिनट बचा आहिनि, का ॻाल्हि ॿुधायां या उन जी फरमाइश पूरी कयां? जवाब ॾियो, उन जी फरमाइश पूरी कयां न? उन जी ख़बर जी फरमाइश कहिड़ी आहे? दिलि त तुंहिंजी बि ठरी पवंदी, दिल त तुंहिंजी बि ठरी पवंदी। फरमाइश भले उन जी आहे, पर दिलि इंशाअल्लाह ताला तुंहिंजी बि ठरी पवंदी। ऐं फरमाइश कहिड़ी आहे? तूं मुंहिंजे आका करीम ते दुरूद पढ़ त मां तोखे पढ़ी ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर, हाय हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। है वरंदो सुततो दिहाड़ो फसबो यार जो पाड़ो, आमीन चो। वरंदो सुततो दिहाड़ो फसबो यार जो पाड़ो, वरंदो सुततो दिहाड़ो फसबो यार जो पाड़ो। पहुंची पैर उगाड़ो, पहुंची पैर उगाड़ो, पहुंची पैर उगाड़ो, घुमदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हल
हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रखी ॻाल्हि खे राज़ में घुरजा दुआऊं निमाज़ में छा में दुआऊं घुरंदे छा में घुरंदे याद रखी छॾे सॼी राति इबादत कर पर जे फजर जी निमाज़ न पढ़ी त तो सॼी राति गफ़लत में गुज़ारे छॾे याद रखी छॾ असां सजन साईं जा जेके गुलाम आहियूं न रुगी मुंहिंजा दोस्त जे फटाकनि ते न गुज़ारींदा हो दीन जी तबलीग खुदा जे इज़त जो कसम खणी थो तव्हांखे ॾसियां त कुझु टाइम अॻु में जॾहिं मुंहिंजा मुर्शिद करीम आया हा असां सभिनी मुक़रर खे घुराए पाण फरमायूं भले वञी शोला बयानी कयो भले वञी फटाका हणो पर कुझु टाइम दीन जी तबलीग बि कयो त अल्लाह जे मखलूक खे कुझु अंदर में एहसास पैदा थिए अजीजा ने मन शहर तो पढ़ा है रखी गाले के राज में पढ़ जा तो नमाज में रखी गाले के राज में घुर जा तो नमाज में बड़ी सिकसा जहाज में बड़ी सिकसा जहाज में चढ़ता सी दिल चुप कर मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर आखिरी मिसरो ॿुधो मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी सजण साईं थींदुई राज़ी खटंदे इश्क जी बाज़ी मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी कर तून बिड़त न्याज़ी कर तून बिड़त न्याज़ी कर तून बिड़त न्याज़ी सदियां रोज़ो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हाणे 5 मिनट सॼे जलसे जो निचूड़ ॿुधो सॼे जलसे जो निचूड़ कहिड़ो आहे त अल्लाह तोखे औलाद ॾिनो आहे न हा चओ जंहिंखे न आहे रब ॾींदो जो इंशाअल्लाह ताला केॾो बि औलाद चवे त बाबा मुंहिंजो तो तां जान बच्चा कुर्बान हन पर जे पीउ जो चवण न वठे त पीउ जी दिलि ठरंदी या मरंदी जवाब ॾे ठरंदी या मरंदी न पीउ जी दिलि ठरंदी कॾहिं आहे जॾहिं बचड़ो अबो सॾु करे बचड़ो जीउ चवे अदा इएं न पोइ मां तोखां थो पुछां जॾहिं तुंहिंजी दिलि तॾहिं ठरे हाजी सूफर जी दिलि तॾहिं ठरंदी जॾहिं चवे अख्तर चवे जीउ मुंहिंजा दिलबर बाबा मोहम्मद रफीक जीउ मुंहिंजा दिलबर बाबा जॾहिं बचड़े के सॾु करे ऐं बचड़ो चवे जीउ मुंहिंजा बाबा जॾहिं न बचड़े जीउ चवंदो आहे त अबे जी दिलि ठरंदी आहे या न ऐं जॾहिं न अबे जी दिलि ठरंदी आहे पोइ अबो छा चवंदो आहे तुंहिंजे जीउ तो सदको वञा ईअं आहे या न अबो चवंदो तुंहिंजे जीउ तां सदको वञा गले सां लाहींदो या न जवाब ॾे पोइ मां तोखां थो पुछां उम्मती मुंहिंजे महबूब जो है मीलाद भी करी थो जलसा भी करी थो सब कुछ करी थो पर जे तू नमाज न पढ़ी बुधा त मुझे महबूब मुस्तफा के दुखाई थो या राजी थो करे सच बुधा ईमानदारी सां बुधा
पुछा इहो तोखे मुनासिब लगे थो त महबूब जो दीवानो भी सदाई, महबूब जो आशिक भी सदाई, ऐं वरी अल्लाह जो फर्ज नमाज अदा न करी। तोखे नमाज जो अंदाज़ो कोने त नमाज त उहा है जेका रब मुझे महबूब के तोहफो दिनो आ। यार पंहिंजे यार के तोहफो दिनो, हिकड़े यार पंहिंजे यार के बे यार वरी पंहिंजे दीवानन के तोहफो दिनो आ। इहो तसव्वुर कंदो कर त रब्बुल आलमीन दिनो रहमतल लिल आलमीन खणी आयो। केडो न अजीम तोहफो आ जे अदा करण सा रब्बुल आलमीन भी राज़ी थींदो आ, रहमतल लिल आलमीन भी राज़ी थींदो। चो इंशाअल्लाह नमाज पाबंदी सा चो। नमाज खास करे पंहिंजे दोस्तन के चवंदुसि त मुंहिंजा दोस्तो याद रखी छॾियो, नमाज जॾहिं न पाबंदी सां पढ़ंदासीं मुंहिंजो रब ई मदीने जो साईं राज़ी थी पवंदा। नंबर 2, मुंहिंजो मदीने जो साईं पूरी कायनात ॾे आयो आ या रुगी दौलतमंदनि ने जवाब दे? ॻाल्हायो मुंहिंजो महबूब ग़रीबन जो आहे या कोन्हे? ॻाल्हा ग़रीबन जो आहे पक थई न। वो महबूब जो हक रुगी हाजी सूफन ते या ग़रीबन ते बाहे? ॻाल्हा हाजी अख्तर ते, मोहम्मद रफीक ते या हाजी सूफन जे भाइरन ते या सॼे बंदी जा स्टाफ वारन ते? जवाब दे। सभिनी ते हक आ। पो जंहिं महबूब जे आमद जो सभिनी ते हक आ त खुशी भी सभिनी खे करणी आ या रुगी हाजी सूफन खे करणी आ? जवाब दे। हाणे तुंहिंजे दिल में सवाल पैदा थियो त सजण साईं जे गुलाम ॻाल्हि त वॾी करे छॾी, पर इहो त कोन सोचे त हाजी सूफन खे त अल्लाह नवाज़ियो आ, हेतिरा लख ख़र्च कये, मां ग़रीब छा कयां? हेॾे तवजह कर। सजण साईं जे गुलाम जो न्यापो ॿुधो। ज़ुबान गुलाम जी आ पर न्यापो मुंहिंजे मुर्शिद सजण पीर जो थे। इन न्यापे खे गौर सां ॿुध मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मुंहिंजे करीम रब जंहिंखे जेतिरो ॾिनो आ याद रखी छॾ, अल्लाह उनखे एतिरो ॾिसंदे ख़ुशि थींदो आ। पर जे रब तोखे थोरो ॾिनो आ त रब तुंहिंजे थोरे ते बि राज़ी थियण वारो आ। अल्लाह तोखे थोरो ॾिनो आ त उन थोरे ते बि राज़ी थियण वारो आ। हाणे तूं छा कर? तरीक़ो तोखे सजण साईं जो गुलाम थो ॿुधाए। ग़रीबीअ खे अड़ न ॾे। ग़रीब तूं नाहीं, हा ग़रीब उहो आ जंहिंजे दिल में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार नाहे। रबीउल अव्वल अची वियो आ पर उनखे ख़बर ई कान पई आ त को महबूब जो महीनो अची वियो आ। इहो ग़रीब आ, भले करोड़पति हुजे, अरब खरबपति हुजे, इन जहिड़ो मिस्कीन ॿियो कोन्हे को। पर उहो मिस्कीन नाहे जंहिं वटि घर में खाइण लाइ बि कुझु नाहे। पर मुंहिंजा दोस्त जाते ॿुधे थो मुंहिंजे आका जो बीलाद झर झंग में झूंगारींदो थो वञे, इहो मिस्कीन नाहे, इहो बादशाहनि खां बि वधीक अमीर आ। याद रखी छॾजां मुंहिंजे सजण साईं जो पैगाम ॿुध। जेकॾहिं ग़रीब आहीं परवाह नाहे, 12 रबीउल अव्वल जी रात अचण वारी आ। याद रख बे औलादी हई तॾहिं बि नुस्खो थिए, मुंहिंजा दोस्त बीमार हुई तॾहिं बि नुस्खो थिए, ग़रीब हुई तॾहिं बि नुस्खो थिए, जेकॾहिं तकलीफ़ वारो हुई तॾहिं बि नुस्खो थिए। ग़रीब आहीं परवाह नाहे। जेतिरा तुंहिंजे घर में नंढड़ा ॿार ॾाहनि, न्याणियूं या पुट, 10-20 रुपया खुलिया कराए खणी आ। सिज लही बस थियो, 12 रबीउल अव्वल शुरू थी। पंहिंजे बचड़नि खे सॾु कर, नंढड़नि खे बि सॾु कर, वॾड़नि खे बि सॾु कर। वधीक न सही उहे 10 रुपया खुश थी करे सभिनी खे खर्ची ॾे। जेॾी महिल खर्ची ॾींदे नंढड़ा ॿार पुछंदई बाबा ॾे ख़बर, हूअं त सुबुह जो घुरण ते बि खर्ची कोन ॾींदो हुई, भला अॼु खर्ची ख़ैर में ॾिनी अथई। उनखे ॿुधाइजां बचड़ा अॼु खर्ची इन करे ॾिनी अथमि जो अॼु मुंहिंजे महबूब जे आमद वारी रात आ। अज मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जी रात आ। उन खुशीअ में तोखे ॾिनी थम, उन खुशीअ में जॾहिं बचन खे खर्ची ॾींदे पोइ महबूब जा वेही नातूं पढ़, पंहिंजे घर में वेही पढ़। ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजो मीलाद क़बूल करे थो या नथो करे। ईअं करे सघी थो नथो करे सघी? सहाबी रसूल जो नालो आ हज़रत आमिर अंसारी। छा नालो? मुझो मदीने जो साईं
हजरत अबू अयूब अंसारी सां गॾु 12 रबीउल अव्वल जी रात मुंहिंजा दोस्त अज़ीज ये बाहर हस्बे मामूल निकरन था जॾहिं सहाबी आमिर अंसारी जे घर जे भर में आया त आमिर अंसारी जे घर मां आवाज ॿुधण में आयो। मुंहिंजे आका फरमायो ऐ अबू अयूब जी मुंहिंजा आका आमिर जे घर मां आवाज अची रहियो आहे। हा मुंहिंजा महबूब अची रहियो आहे। मुंहिंजे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आमिर के सद कर खबर नाहे छा जो आवाज पियो करे जरा गौर कर। जीअं दरवाजो खड़कियो मुझे महबूब जो सहाबी हजरत आमिर अंसारी सोनो जीअं बाहर आयो महबूब के ॾिसंदो वयो खुशीअ में नचण में शुरू थी वयो। महबूब के ॾिसी छा कयई गाला गाला छा कयई छो नचो। मुझे महबूब पुछो आमिर तुझे घर मां आवाज पियो अचे। हा मुझा आका छा जो आवाज हुयो। महबूबा अॼु मूं पंहिंजे बचड़न के भर में वेहारे पंहिंजे बचड़न के भर में वेहारे मुंहिंजे बचड़न के चयो अचो त महबूब जी तारीफ़ कयो अचो त महबूब जूं नातूं पढ़ूं। अॼु 12 रबीउल अव्वल जी रात महबूब जे आमद जी घरड़े में खुशी पिया कयो। मुझे महबूब मुस्तफा निहारे मुर्की फरमायो अल्लाह तोखे हमेशा जे लाइ खुश करे छॾींदो। आमिर अंसारी जी जो ॿुधो त महबूब फरमायो आहे त अल्लाह तोखे हमेशा जे लाइ खुश कंदो। आमिर अंसारी मौज में अची वियो इश्क में अची वियो। अॼु जे दुनिया जे लफ़्ज़नि में चवां त सुणो आमिर अंसारी नचण लॻो। छाजे करे नचण लॻो कंहिंजे करे नचण लॻो चओ मुंहिंजा दोस्त अज़ीज नचण जे करे ईअं चयो छा पियो चवे तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आवे तबीबा न त मैं मर गया परवर आओ तबीबा न त मैं मर गया। चिटड़ी जेतरी आई इन करे पढ़ी ॿुधायो बाबा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो महबूब जो मीलाद कंदासीं न चओ इंशाअल्लाह ताला महबूब जो मीलाद कंदासीं इंशाअल्लाह ताला 12 जे रात जागी जेकर औलाद न थई न रुगी दिल में ख्याल कर मुसल्लो विछाए सजी रात मुझे महबूब ते दुरूद पढ़ फजर का अग में विलादत वारी घड़ी अचे रोई चो मुझा मौला अजो की रात ते मक्के जे इलाके जे हजारे औरतन के हजारे बच्चा दिनई अज महबूब जे सदके हिकड़ो न घुरजा जोड़ी त मुखे दे घणा घुर दे गाला गाला ठुक ठुक कोन थो गाला पो सुभाणे चवंदे त फकीर आशिक थकजी पियो कीअं न थकजा चो जोड़ी घुरन सुघड़ा घुरंदे महबूब जे सदके जोड़ी घुरजा तू ॾिस त मुंहिंजो रब तुझी झोली साई करे थो या नथो करे। इन रात में अल्लाह कंहिंखे भी मायूस कोन कंदो आहे। बीमार आहीं रात जागी दुआ घुरजा मुझो अल्लाह तोखे महबूब जे सदके बीमारी खत्म कंदो। परेशान हाल हई महबूब जे सदके दुआ घुरजा जेकॾहिं कर्जी हई महबूब जे सदके दुआ घुरजा त मां आखिरी जुमला चवां त मुझे महबूब जो उम्मती हई त व्याज कॾहिं भी न वठिजा। वरी जुमलो तो दोहराया मुझे महबूब जो उम्मती हई मुझे महबूब दे कलमो तो पढ़ी त गरीबन जे गरीबी जो गलत फायदो न वठजा। कह मिस्कीन कह मजदूर के गरीबी हाल में ॾिसी करे उन जे गुरबत जो मिसयूज न कजा। हिकड़े मिंट ला सोचजा अगर रब तोखे इन जगह ते गरीब करे त तू छा कुछ करे सगी तो कुछ भी कोन कंदे न पो बुधा जे के गरीब कयो न के गरीब कह कयो तोखे अमीर कह कयो ओहो रब जेको उनके गरीब करण ते कादिर आ तोखे अमीर करण ते कादिर आ ओहो मुझो अल्लाह तोखे वरी गरीब करे हुनके अमीर करण ते भी कादिर थई।
इन गाल को न लहराजा, पक समझजा त मुझो अल्लाह बेनियाज़ा। व्याज न वठजा, अगर खुदा कंदो हिते कोई व्याजी न होंदो इंशाअल्लाह ताला, पर खुदा न खास्ता छो त ॾाढी किन्नी या छिते कुत्ते जी गिग हले थी पई। अगर को आहे अज तौबह कर मुझे मुस्तफा जे मिलाद जे सदके, मुझो अल्लाह तुझी तौबह कबूल करे छॾींदो। तौबह कबूल करे ऐं तमन्ना कर, दुआ घुर त मौला जिंदगी में मरण खां अॻु में हिकिड़ो दफ़ो त मदीने वारे जो दरड़ो ॾेखार। या दुआ घुरंदे गाला गाला, या दुआ घुरंदे कीअं दुआ घुरंदे? मां मदीने अचा जी जलसूदो अचा, या रसूल अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी। मदीने अचा जी जलसूदो अचा, मदीने अचा बाबल सूदो अचा, चौचा मदीने अचा अचड़न सूदो अचा, आका सदीड़ो कजा मदीने अचा, दिल पर सदीड़ो कजा मदीने अचा। मदीने अचा रोज़ो अतहर ॾिसा, मदीने अचा रोज़ो अतहर ॾिसा, आका सदीड़ो कजा मदीने अचा, दिल पर सदीड़ो कजा त भायर सूदो अचा। ख्वाब अहेड़ो निसा ख्वाब अहेड़ो निसा, तुंहिंजा कदम मुझमा, ख्वाब अहेड़ो निसा तुंहिंजा कदम मुझमा, ख्वाब अहेड़ो निसा तुंहिंजा कदम मुझमा, आका सदीड़ो कजा मदीने अचा, दिल पर सदीड़ो कजा त बचड़न सूदो अचा, साईं सदीड़ो कजा त भायर सूदो अचा, तुंहिंजे दर ते अचा सूरतो सासल्या, तुंहिंजे दर ते अचा सूरतो सासल्या, भाइरन जा चाचन जा मामन जा सौटन जा साहुरन जा, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, ओ यतीमन जा या नबी, तुंहिंजे दर ते